कराची रिपोर्टर असद अली जस्कम कराची ओभर पारां कराची शाहनवाज़ शरगोठ मां जस्कम अॻवान नूर चांदी जे भाउ खां फुर थियल रक्षा वापसि न थियण जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज मुज़ाहिरो पोरियत रक्षा ड्राइवर खां फुर वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न कया विया त एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी जस्कम कराची डिवीज़नल ऑर्गेनाइज़र इनाम सियाल ख़बर मूजिबि कराची सचल थाणे जे हद शाहनवाज़ शरगोठ मां 3 ॾींहं अॻु जस्कम अॻवान नूर चांदी जे पोरियत भाउ नईम चांडियो खां 4 हथियारबंद तशदुद करण बाद रोक रक़म रक्षा फुर करे फरार थी विया वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं फुर थियल रक्षा वापसि न थियण ख़िलाफ़ कराची ईस्ट प्रेस क्लब ते जस्कम कराची डिवीज़न जे ऑर्गेनाइज़र इनाम सियाल ज़िले अॻवान रज़ा हलियो हाफ़िज़ बुलेदी अनवर जमाली नूर चांदियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई बाद में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई इन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाए इनाम सियाल जो चवणु हो त सचल थाणे जे हद अंदरि बदमनी चोट चढ़ियल आहे हर आए ॾींहुं फुरन ऐं क़त्ल समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि जूं वारदातूं थी रहियूं आहिनि पर पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी वई आहे हुन ते 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पोरियत नईम चांडियो खां फुर कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे जवाबदार जल्द गिरफ़्तार न कया विया त एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी